जीअं सिंध वारे एलबीसी सिंध जीअं त असां इन करे मल्हाईंदा आहियूं त असांजे जेका नंढड़ा नई न्यू जनरेशन ईंदी आहे उन्हनि खे ख़बर पए त असांजी का सक़ाफ़त आहे, असांजे बि को रीतो रस्म आहिनि। ख़ासि करे असां इन करे मल्हाईंदा आहियूं त जीअं असांजी न्यू जनरेशन जेका ईंदी आहे उन्हनि खे ख़बर पए त असांजो को सक़ाफ़त जी आहे। हर साल मल्हाईंदा आहियूं, हिन साल त बसि मज़ो ई लॻायो असांखे तमामु बहितरीनु। ऐं मां हिन स्कूल जो शागिर्द आहियां, मुंहिंजो नालो असदुल्ला आहे। अस्सलाम वालेकुम। सिंधी सक़ाफ़त आहे, इनखे असांखे न विसारणु घुरिजे, असांखे अजरक टोपी मल्हाइणु घुरिजे। हर हाल में असांजी ख़ुशी जो ॾींहुं आहे, असांजे कपिड़ा अजरक टोपी सिंधी सक़ाफ़त मल्हाइणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, असांजे दुआ चौक ते प्रोग्राम थी रहियो आहे अजरक टोपीअ जो, सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो थी रहियो आहे। सभिनी दोस्तनि सिंधियुनि भाइरनि खे गुज़ारिश आहे त दुआ चौक ते ऐं सभु सिंधी भाइर उते पुॼी वञनि। तमामु बहितरीनु प्रोग्राम थी रहियो आहे। सिंध में हर जॻह जेके सिंधी भाइर रहनि था ऐं जेके बि सिंध में रहनि था उहे असांजा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। सक़ाफ़ती ॾींहुं असां इन करे मल्हाईंदा आहियूं छो जो असांजी जागीर आहे, असांजे वॾड़नि असां ताईं पहुचायो ऐं असां चाहियूं था त असां वॾा थी करे नंढड़नि ताईं पहुचायूं ऐं हीअ सदाईं ज़िंदाबाद रहंदी। इंशाअल्लाह ही कॾहिं बि न ख़तमु थींदी। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी हमेशह ज़िंदाबाद रहंदा। सिंध ज़िंदाबाद, नारे सिंध जिए सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो हसन अली आहे, जेको सिंध मेला मल्हायो थो वञे दुआ चौक ते प्रेस क्लब पारां। असां बि ईंदासीं हुते सभु शागिर्द 7 दिसंबर ते असां बि ईंदासीं ऐं सभु शागिर्द तव्हां बि अचिजो।